तर्ज अमल के इख्तियार न कयूं फरिश्ता उते जड़ा मानू पुछंदा फरिश्ता अर्ज कंदा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साईं तमा जा उम्मती नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदो इन्हनि के मुंडे न आड़ियो हुया तो मुझा लेकिन मुझा न था हुया तो मुझा लेकिन मुझा न था हिनन पाजे आबा अजदाद जे रस्मो रवाज के हिनन अंग्रेजन जे रस्मो रवाज उन्हनि जी तहजीब के मां मोहम्मद करीम जे सुन्नत जे मुकाबले में तरजीह दी हुई लिहाजा अजमाइलन जी शफात न कंदुम मुसलमानों जे शफात जे सारे हे उम्मत हाले थी जना हुजूर शफात न कई थी समझो उन्हनि जी दुनिया भी तबाह आखिरत भी तबाह थी भले उन्हनि के जागीरदार बनायो भले उन्हनि जा अरबे रुपया बैंक बैलेंस में रखे वञो लेकिन न उन्हनि जी कब्र बचंदी न उन्हनि जी क़यामत बचंदी न महशर में उन्हनि के कोई माफ़ी मिले बहरहाल सियाणा थियो कुरान तो फरमाए मिनहा हिकड़े डी मरणो आ मौत बरहका अरे डाडे जो जनादो खणी दफनाया आया से अबे जो जनादो कंधन ते खणी करे दफनाया आया से तू मां केड़े बाग की बुरी आयूं जो न मरंदा से न इंसान पांजे मर्जी सा आयो आ न वरी पांजी मर्जी सा विदो आया भी अल्लाह जी मर्जी सा विदा सी भी उन्हीं जी मर्जी सा अगे बाबा ना जवानी लगी पे तेको के गारंटी दी थी के लिख दी दे तू जवाने न मर से नडे बाल नहीं पे मर दे हो मर्दी जो मालिका हो मर्दी जो मालिका जगे बणेस्ता के घुराए पी वेठान पुटन के घुराए चले डाडा वेठान टोटन के घुराए चले पुटन के घुराए चले क्या है और रोदा बा मेरी मरण दी उम्र मेरे पुट दी मरण दी उम्र कोन है अरे ते के समझाए के गारंटी दी तेरे पुट दी मरण दी उम्र ना है तो ते को डाडे लिख दी ताया कुरान तो फरमाए लिल्लाह मुल्कुस समावाति वल अर्द जमीन और आसमान के दरमियान में जा भी चीज रहे थी कुरान तो फरमाए पूनम जो मालिक अल्लाह बेशक मालिक के पाजी मिल्कियत में तसरुफ करण जो इख्तियार दिए वणे इसलिए करे हे गुलाम बादशाह बैठो आ जमींदारा इनकी मर्दियां जे मलकमन की कटाई कराए कच्चो कटराए पक्को कटराए आज कटाई कराए सुबाने कराए कुरान तो फरमाए तवा सा जो मालिक अल्लाह हुआ एकड़ा अर्जुना बाबा असारी मर्जी है असारी मर्जी है आधा न तू असारी मर्जी बेपर्दगी करूं असारी मर्जी हलाल खाऊं असारी मर्जी हराम खाऊं असारी मर्जी तेरे क्यों दी बात मर्जी वो हलाए जा सामान पांजा हुजन जेको जंजी मिल्कियत पांजी हुजे कुरान तो फरमाए कुरान सच्चो है ना बेशक कुरान तो फरमाए काजी भी का चीज कोने का सब जो मालिक अल्लाह हुआ तमादा जो प्रापट तमादा मर्जे को माला तमादा मर्जे को माला तमादा जो जे को औलादा तमादा जी जे का पाजी जाना कसमा रब मोहम्मद जो उन जो मालिक भी कुरान तो फरमाए अल्लाह बेशक तो छेलो जमंदो हिकड़ा जायल मुशरिक आगे दे पीरान पीरदा कोवरी दी चोदो एक कलंदर दा पाना कोवरी दी छोरी के चोदो बाबा इनके बा डांसर कंदो जे असा उनके समझाऊं दा मौलवी बाबा खुदा जो खौफ कयो मालिक अल्लाह मालिक केरा जो अल्लाह ढोर नजर न्याज जे लायक अल्लाह यो बकरो यो पालो पीरान पीर जो भी जो मालिक अल्लाह उन्हें अल्लाह के नाले ते बास बास न अगे सारी मर्जी और तेरी मर्जी किवें थी सी तेरी मर्जी तो तदा होवे जरा तू इदा मालिक होई न इदा मालिक त अल्लाह है न मिल्कियत होवे हिकड़े दी आई खपाए गया हिदगुला दा हारी जो अन दी बोरी ईदी इजाजत को बगैर के फकीर को देवे के पे संबंध में एफआईआर करवे था न
मुबींदा ट्रैक्टर इंदे माल इंदी इजाजत को बगैर जिक्र को का बेकी कुड़े में पादर आने था ना कुरान में फरमाया लिल्लाहि सुभान अल्लाह लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द वल बिजादे फरमाया पे लिल्लाहि मीरातु समावाति वल अर्द जमीन व आसमान दे विच जा भी चीज़े बकरे होवन बकरियां होवन रिडा होवन मियां होवन पादे होवन मर्द होवन औरत होवन अमीर होवन गरीब होवन सब दा मालिक कुरान पे फरमाए सब दा वारिस अल्लाह सुभान अल्लाह। लिहाजा औलाद को भी तरबियत उफा देनी है जो अल्लाह हुक्म करे न्याणियां दे लाए भी फैसला उहो करना है जो अल्लाह दा होए पुत्र दे लाए औलाद दे लाए भी फैसला वो करना है जो अल्लाह दी मर्जी होए मर्जी तुसा दी आसानी नाल दी मर्जी अल्लाह दी अच्छा जे मर्जी हलावण जड़ा मुतबर होए या तू जड़ा खुदा तेरे पुत्र को मरेदा पे पिछे तू मुंह ते चंबे हण मथे ते वारी न वसाइया हला मर्जी बच्चा निकला बावी जो गोडाई उहे माण्हू जेके अन्न दा कटा ला दे नाले ते न पेड़े वन अल्लाह से हजारे मण उना दे सारा हजारे मण कणका कमद जड़ा डेंजर फसल भी लोड कर उन्हें अमीरा को हर उन्हें अमीरा को पिनन ते मजबूर कर गवर्नमेंट दे इदारे च बैंकां दे सामू लेना च खड़वाया तो दी मर्जी खुदा फरमाया मैं मर्दी दा मालिका बचा भी मेरे दा आवे फुटे ना भी मैं आ अब सब बराड़ी दे मानू थे एकड़ जे बीज घणा छटे दे थे एकड़ जे जमीन जे बीज घणा छटे दे थे वध जो तो सवा मन न 50 किलो बुधायो तो वो एकड़ घणा लांदा सफा न लाए तभी 35 मन 40 मन न 50 मन 60 मन ती वेवरे जांदी भी लिखा पे कुरान पाक च फरमाया पे अफराई तुम मातारुसून सुभान अल्लाह अफराई तुम मातारुसून अंतुम तज़रऊनहु अम नाहनु ज़ारिऊन सुभान अल्लाह फरमाया बिजड़ा तो तुसा छटरा देवे रब का फरमाइदा है पर बुधायो यार जान रखे दे ना जो पारा घटे दे थे मुझसे को दवाइयां मिले दे से केमिकल दी को सुरा न खावे जीत न खावे पीछे भी निम दे पन मिले दे पीछे भी जीत लग रहा है अल्लाह पाक फरमाइदा पे अफराई तुम तारसून अंतुम तज़रऊनहु अम नाहनु ज़ारिऊन फरमाया तो बिज तवा छटरींदा हो मुझे सारे ते रब तो फरमाए जमीन में जंगल में होते उछलाए मिट्टी जे हवाले करेंदा तवा जे ताने ताने दी हिफाजत करे 50 किलो मां 50 मण तवा के बनाए जण वारो मां अल्लाह उंदो आया किन तवा उंदायो अल्लाह वो को खुदा 50 किलो मां 50 मण बनाए थोड़ी है तू चवे तो मां उशर न दी दू मां ज़कात न दी दू अल्लाह जे नाले ते न दी दू रब तो फरमा तू भल न दे इन्नई तुझे माल खे इन्नई तुझे माल खे इन्नई तुझी दौलत खे वो जखे तू मां अल्लाह जे मुकाबले में प्यारो तो बनाए जेकर कारीगर की शक्ल ले करे कारीगर की शक्ल ले करे कब्र के अंदर तुके न डगराया तुमके भी खुदा करे न मन जाए अल्लाह अकबर कदा फालिज जी बीमारियों रे चिबो करे तोके आला खान आई अन्या महांगी अस्पताल में सुमारे उते जेकर तुझी करोड़न जो मिलकत तबाह न कराया तुमके खुदा करे न मन अल्लाह कदा तवा के अंदर झगड़ा कराए करोड़न जा तवा जे मथों चट्टियों हणाए तवा के न पिनाया तुमके भी खुदा करे न मन जा या है
बचायो। ओ मुसलमानों, अल्लाह जे रस्ते में ॾियण सां कसम आ रब मुहम्मद जो ख़ुदा वधाईंदो आ घटाईंदो न आहे। अॼु छाजे करे तव्हां असांजी पूरी न आहे? छो त अल्लाह जी ज़ात ते ईमान न रहियो, इस्लाम तव्हां असांजी ज़िंदगी में न रहियो, यहूदो नसारा वारा तौर तरीक़ा तव्हां असांजे ज़हन ते सवार थी विया। तव्हां असां इहो सम्झो आहे जेतिरो कमाईंदा थियो ओतिरो ईंदो। यादि रखो मुसलमानों, कमाई ते कोन्हे को, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे। असल में रिज़्क़ जो ज़ामिन मुंहिंजो अल्लाह हुआ। मेहनत करण सुन्नत आहे, लेकिन इख्तियार मुझे अल्लाह जे हथ में आहे। जंहिंखे चाहींदो आहे कान का बहाने सां उनखे अमीर बनाईंदो आहे। जेकर चाहींदो आहे त अमीरन खे गदागर बनाए छॾींदो आहे। बहरहाल आख़िरी ॻाल्हि करे दुआ थो घुरां, मुसलमानों, हे रब ज़िंदगी तव्हां असांखे अता कई आहे, हिन ज़िंदगी खे फुज़ूल ज़ाया न कयो, फुज़ूल ज़ाया न कयो। मौत बरहक आहे, हिकिड़े ॾींहुं दुनिया छॾणी आहे। क़ुरान तो फरमाए मिन्हा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। फरमाया तो इन जमीन में पैदा कयो थमाओ, मिट्टी में पैदा कयो थमाओ, का सोन चांदी की पैदाश आयो जो बाम ठोके आकड़ जी करे हलो था। मिट्टी जी पैदाश आयो, जाते भी तुझो माल हो जे इस्लामाबाद में बनाए, अमेरिका में बनाए, लंदन में बनाए, सऊदिया में बनाए, कतर में, ओमान में, पर याद रख जाते भी हुजे हिकड़ो ॾींहुं उन महल मां कढी, उन महल मां कढी जड़े भी लश्कर में रहंदो हुजे, केॾो भी मनसब हुजे, उन समूरनि खां अकेलो करे तनई तना बयाबान में कब्रिस्तान में इन मिट्टी में दफन कराईंदो। लिहाजा होश में आ, बेहोश मत थी। कई सिकंदर, कई होश, कई कुतुब हिते सुता पिया अथई, अहिड़ी तोखे बि सुहिणो आहे, तेजी तयारी कर। वरी फरमाए व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। फरमाए तो हिकिड़े ॾींहुं वरी क़बर मां उथारे, ईअं बि कोन्हे तो तू फूकणो आहे फाटे वरी ख़तम थी वियो। फरमाए न इन क़बर मां उथारे पंहिंजे आॾो बीहारे। ॿुधो मुसलमानों, जेके चवंदा असांजो पैसो आहे, असांजी मर्ज़ी आहे, बेहयाई कयूं असांजी मर्ज़ी, बदकारी खे फ़रोग़ ॾियूं असांजी मर्ज़ी, जो भी असांजी मर्ज़ी आहे कयूं, न ख़बरदार हो मालिक तो फरमाए उथारे क़बर मां बीहारे पूछा कंदो मां जिंदगी मूं ॾिनी मां, जवानी मूं ॾिनी मां। अलम नजअल लहू ऐनैनि व लिसानन व शफ़तैन। अखियूं मूं ॾिनो माए, निम घरा वरी तू चवे तो मुंहिंजी मर्ज़ी आहे, जा चीज़ वणे सां मां ॾिसां, न ख़बरदार अखियूं मुंहिंजियूं आहिनि, मुंहिंजी मर्ज़ी हलंदी, जा चीज़ मां चवंदो मां उहा ॾिसणी अथई, जा चीज़ खे मूं हराम कयो आहे उनखे तोखे नज़र करणी कोन्हे। अगर मर्ज़ी हलाईंदे त क़बर मां उथारे बीहारे हिसाब किताब वठंदी, पुछा तुंहिंजी जवानी जो ॾिनी माए काथे ख़र्च करे, हे जो दौलत ॾिनी माए काथे ख़र्च करे आए। पोइ उहे माण्हू जेके बेहया औरतन खे घुराए मुजरा था कराइनि, जेके शराब जूं महफ़िलूं था कराइनि, जेके अल्लाह जी नाफ़रमानी था कनि, मूंखे ॿुधाओ कहिड़ो जवाब ॾींदा। क़ुरान तो फरमाए वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा। इंसाफ जी तराजू खुपंदी, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो, ज़रे ज़रे जी पुछा थींदी, राई जे दाणे बराबर जी का नाफ़रमानी कया त बि मुआसिबो थींदो, राई जे दाणे बराबर बि का चङाई कया अल्लाह उनखे उनजो बदिलो अता फरमाए। बस आखिरी गाल करे दुआ थो घुरां, हारून रशीद पंहिंजे दौर जो बादशाह हो, वॾो नेक बादशाह हो, जेके दाना ऐं अक़लमंद अल्लाह जा नेक बाना हुया, उन्हनि सां सोबत जो शौक़ीन हुयो।
अगे जा बादशाह नेक नेकन सां सोबत रखंदा त असर भी वरी अहिड़ो हो। हाणे जा वरी हुकुमरान मालदार माण्हू उहे पंहिंजे इर्द गिर्द अहिड़नि माण्हुनि खे रखंदा जेके उन्हनि खे सम्झाइनि त कीअं फुरलुट कबी आहे, कीअं ग़रीबनि जो माल खाइबो आहे, कीअं मजबूरनि बेसहारनि जूं मिल्कियतूं खबाइबियूं आहिनि, कीअं ज्यादतियूं कबियूं आहिनि, कीअं माण्हुनि जूं इज़तूं लुटबियूं आहिनि। कुल ई कंजर उन्हनि जे इर्द गिर्द तव्हांखे नज़र ईंदा। हिकिड़े अलाह जे माने फरमायो आहे त आख़िरी दौर जे अंदरि हुकुमराननि जी कैफ़ियत हे हूंदी कहिड़ी तो गुर्ग मीरो सग वदीरो मुशरा दीवा कुनद, गुर्ग मीरो सग वदीरो मुशरा दीवा कुनद, हम चुनी अरकाने दौलत मुल्क रावेरा कुनद। ते बगड़ सिफत माण्हू बादशाह हूंदा ऐं कुत्ता सिफत माण्हू उन्हनि जा वज़ीर हूंदा। दीवान इहो वज़ीर खज़ाना वारी जेका हूंदा उहे कुए वारी सिफत रखंदा, कुए वारी आदत रखंदा। तो कुए जो कम छा आहे, भली कहिड़ी बि शइ कीमती हुजे उन खणी वञी काथे न काथे कंहिं पेर में उछलाईंदो, माना दया कंदो। कुते जो कम छा आहे, फाड़ण चीरण। बगड़ जो कम बि छा आहे, फाड़ण चीरण। चए थो जे अहिड़ा हुकुमरान हूंदा त मुल्कनि खे बर्बाद न कंदा त ॿियो को ख़ुशहाली आणींदा। ऐं हे ख़ल्क़त असां वरी हर कंहिंजे यार नचूं था वेठा, बाबा हाणे माशाअल्लाह बहितरीन, हाणे बहितरीन, हाणे माशाअल्लाह हे जेको आयो आहे न हे ई बंदो। भई उलमा खां नफ़रत, कुरान खां नफ़रत, दीन खां नफ़रत, इस्लाम खां नफ़रत। आए किरन कॾहिं का मौलवी खे वोट ॾिनो त मौलवी वोट जी ॻाल्हि करे त असांखे एलर्जी थी थिए। मौलवी असांखे हो वीचारनि खे जेकर कंहिंखे आबाई बि अलाह ताला मिल्कियत नथी पियाए बि वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा जो कसम खणी करे चवां थो त निमाज़ जी बरकत जे करे कुरान जे सदके अल्लाह ताला हाफ़िज़नि जे उलमा जे चेहरे ते हमेशा ख़ुशी ऐं मुस्कुराहट रखी आहे। असां वरी कहिड़ा तबसरा कंदा गुले पराए माल खाधी देखदे कीअं टोपिया गुलिया हाणे टेके वठे। अब असां तो झेले गया तुसां बोले न थियो ओ मेहनत करे करे के किस्मत सा का मौलवी के का कार दिखा रे ठीक बुला की कर बुला का अरे तेरे प्यू दिस गया ये सॼे मुल्क के लुटे विया उन्हनि जे आॾो त रननि समेत नचो था। आए किन गलत हो गला आए का में जुरत जो का जालिम के कोई हक चले खुदा जो कसम या जेकर जुरत आए या शुजात ऐं बहादुरी आए तो उलमा जे अंदर जो त हक उहो ॻाल्हाईंदो सच उहो ॻाल्हाईंदो जंहिंजे पेट में हलाल हूंदो, जेको हराम ते पलजंदो, जंहिंजो गुज़ारो रुश्वा ते हूंदो, जंहिंजो गुज़ारो व्याज जे पैसे ते हूंदो, उहो बुज़दिल हूंदो, उनखे जुरत ई न आहे जो हक़ चए। अल्हम्दुलिल्लाह असांखे इन ॻाल्हि ते फ़ख्र आहे, असां पिनूं था चंदा कयूं था लेकिन हराम नथा कयूं, अलाह जे नाले ते वठी करे कयूं था। इन जे करे असांखे रब उहा जुरत बख़्शी आहे जो वक़्त जे बादशाह खे दुनिया ज़रदारी जे कुतनि खां ॾिनी आहे पर अल्हम्दुलिल्लाह असां जे उलमाए हक़ ज़रदारी के साम्हूं बि हक़ चयो। बेशक चीफ आर्मी फौज का माण्हू मुटंदा आहिनि आहे कि न मुल्क में हुकूमत उहो ठाहींदो आहे जेको फौज जा बूट पालिश कंदो आहे पर जर्नल के अखियूं अखियुनि में मिलाए साम्हूं जेकर तव्हां हक़ चयो त उहो आलिम दीन आहे जंहिंखे मौलाना फज़ल रहमान चयो। अॼु बि हिकु दफ़ो न कई दफ़ा पंहिंजा माण्हू मोकिले मौलाना खे मिठू थो करे पर मौलाना चए थो इहा तव्हांजी बदमाशी हलण न ॾींदो। बहरहाल अर्ज़ पे कयूं त हारून रशीद बादशाह वटि हिकिड़ो फ़कीर ईंदो हो बालूल अल्लाह जो नेक बानो बाबा बेदात न थिया हो न तव्हां खां शौक़ीन आहियूं जेको आहे जो गेस्ट हाउसनि ते जेके तव्हां होटलनि ते वेहण जा मस्जिद में मथां देरि थी वञे 4 घंटे जेकी न मिले बाबा हे घड़ियूं जेके मस्जिद में अल्लाह जे घर में गुज़रनि थियूं ख़ुदा जो कसम इहे फ़ाइदे वारियूं अथव। बेशक हिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि थी हले नबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंतज़ारु सलात सलातुन निमाज़ जो इंतज़ार भी निमाज़ आहे। तव्हां वेठा आहियो दीन जूं ॻाल्हियूं ॿुधो था इहा बि इबादत आहे पर जे चुप कयो वेठा हुजो त बाबा निमाज़ केॾीमहिल थींदी नबी जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला बाने जे लाइ लिखाए थो फ़रिश्तनि खे हुकुम थो करे लिखो मुंहिंजो बानो निमाज़ में लिखो। सुभान अल्लाह कस कीड़ी थी लगे
बहरहाल बहलूल को अल्लाह जो नेक मानो वॾो दाना हो वॾो अक़लमंद हो दाना ई जूं ॻाल्हियूं कंदो हो बादशाह खे वणंदो हो हिकु दफ़े बादशाह ख़ुशमिजाजी कंदे हुन वटि हिकिड़ी लठड़ी हुई जीअं अॼुकल्ह ऑफिसरनि वटि लठ हूंदी आहे एसपी वटि लठड़ी हूंदी आहे जो पुराणो रवाज़ आहे तंहिंखे चवां DIG वटि हूंदी आहे ईअं बादशाह वटि वरी बादशाह हिकिड़ी लठ हुई उहा उन दाना फ़क़ीर खे ॾिनई चई बालूल ही लठ वठ तू दुनिया घुमे तो दुनिया जो फ़क़ीर आहे जेको तोखे दुनिया में वॾो बेवकूफ़ माण्हू नज़र अचे न उनखे इहा लठ ॾिजांइ फ़क़ीर हले वियो उन वक़्त खां बाद में बादशाह बीमार थी पियो जॾहिं माण्हू बीमार थींदो आहे पोइ जेके दिलि घुरिया दोस्त हूंदा आहिनि न दिलि चवंदी आहे उन्हनि सां आख़िरी मुलाक़ात करिणो मैसेज कराई चई बालूल काथे बि आहे उनखे घुरायो मां सम्झां थो शायदि मुंहिंजे ज़िंदगी जो आख़िरी सफ़र आहे मां सफ़र मुकम्मल करे चुको आहियां मुंहिंजो आख़िरत जो सफ़र शुरू थियण वारो आहे दिलि चवे थी बालूल सां आख़िरी मुलाक़ात कयां बादशाह जी आदत थी वियो देर न थी बालूल खे पकड़े आया जीअं जो बादशाह वटि आयो उहा लठी जेका आहिनि कई साल पहिरियां फ़क़ीर खे ॾिनी हुई उहा लठ उन जे हथनि में हुई अदब सां अची करे गोॾा भञी बादशाह जे आॾो वेही ॿिन्ही हथनि सां उहा लठ बादशाह खे ॾिनई बादशाह जो बालूल छा थो करे चई साईं अल्लाह खे गवाह बनाए करे मां अर्ज़ थो कयां मां शिमाल जनूब मशरिक मगरिब दुनिया जा चारई अतराफ घुमियो आहियां वॾी तलाश कई अथमि पर तोखां वॾो बेवकूफ़ मूंखे नज़र न आयो तव्हांजो हुकुम हो जेको तोखे वॾो बेवकूफ़ नज़र अचे उनखे इहा लठड़ी ॾिजां मूंखे तोखां वॾो बेवकूफ़ नज़र न आयो आहे इन जे करे इहा लठ मां तोखे थो ॾियां बादशाह खे कोई चयो बादशाह भले बादशाह त परे जी ॻाल्हि आहे पर हे पंहिंजो वज़ीर दाख़िला साहिबु आहे न दया साहिबु इहो जेकॾहिं हींअर वेही करे ॿाहिरि चवे त सिज कोन्हे या सभु कोन्हे चवंदा कोन्हे आहे न हो जो चवे न कोन्हे चवंदासीं कोन्हे जेका ॻाल्हि बि करे अन्ना सोला दीन मुलूक माण्हू बादशाहनि जे दीन ते रसूल जे दीन ते को माण्हू हूंदो असांजो फ़क़ीर जेको हक़ चवे पर उहे दादा हुआ उन्हनि जे पेट में असांजे पेट में आहे बाबा आराम जुरत केॾां अचे हुननि जे पेट में हू हलाल पिनंदा हा पर हराम न खाईंदा वेला गुज़ारींदा हा पर हराम न खाईंदा बादशाह चयो बालूल खे चई बालूल मुंहिंजी ज़िंदगी गुज़री चुकी आहे मां सम्झां थो शायदि मुंहिंजो वक़्तु पूरो आहे तूं ॾिसंदो आहे वॾा वॾा अमीर ईंदा आहिनि उन्हनि खे ॿाहिरि बीहारींदो आहियां मूंखे इतला मिलंदी आहे बालूल आयो आहे मां दरवाज़ा खोले छॾींदो आहियां आख़िर में मुंहिंजी दिलादारी थो कई हे हेतिरा महिमान मूं वटि बादशाह वेठा आहिनि उन्हनि जी मौजूदगी में मुंहिंजी तौहीन थो कई हक़ चवण वॾी ॻाल्हि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरना हक़ मुर्रन हक़ कोड़ो आहे पर कोड़ो ज़रूर आहे पर फ़ाइदो उनजो वॾो आहे हक़ कोड़ो ज़रूर आहे पर उनजो फ़ाइदो वॾो आहे जेकर कोई बर्दाश्त करे कोई अमल करे ऐं ॿी रिवायत में अचे थो मुंहिंजे साईं फरमायो अफ़ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तान जाइर कमा काल फरमाई वॾे में वॾो जिहाद इहो आहे जो ज़ालिम बादशाह खे या जेको माण्हू कोई ग़लति क़दम खणे उन जे मुंहं ते हक़ चइजे वॾो जिहाद असां वरी जेकर कोई ज़मींदार हिसाब किताब में कंहिं ग़रीब खे मार ॾींदो न पोइ हुनजा मुंशी कंदार करा जहाद बिल्कुलु बेशक हक़ किथे विया अरे खुदा जी मार कोई खाइंदो तो वारो पिणे इहो तो वारो ज़मींदार गरीब जो हक़ थो मरे जे बूट लॻई त बि क़बूल कर लेकिन हक़ त चवे त बाबा ज़ुल्म न कर मरणो थिए तो वटि खोटी कान्हे जीअं 12 महीना रुंडियूं लताणी उनजो इंसाफ़ जो फ़ैसिलो कर भला जे गरीब खे ईअं तो 5 रुपया वधीक बि ॾेई छॾिया त सवाब मिलंदी तो वटि कहिड़ी खोटी अलाह तोखे ॾिनो अलाह ॾे मां ॾे बहरहाल पाण फरमायो त अफ़ज़ल जिहाद जो ज़ालिम के मुंह ते हक़ चवे बादशाह के बालूल चो सही अल्लाह के गवाह बनाए करे मां या ॻाल्हि तो कयां मां दुनिया घुमियो आहियां
लेकिन तो खां वॾो बेवकूफ़ मांखे नज़र न आयो आहे। अॻे जा बादशाह दाना हाणे जे वारा अहिड़ा आहिनि जो ओॾी महिल ई शूट करायो आहे। ऐं माशाल्लाह पुलिस तुन जी ख़रीद थियल आहे। हिन वारा हिन दौर वारनि तूं केरु हक़ चवे त बसि पोइ वियो। बहरहाल अॻे जा माण्हू बि वॾा नेक आहे जो मौत खे क़बूल कंदा। वक़्तु कोन्हे न तुए बि वाक़िया ॿुधायां वा। हक़ चवण जे करे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, फांसी जे फंदे ते चढ़ी विया, टांडनि ते सुम्ही विया, कोयलनि ते पची विया, लेकिन हक़ चवण खां बाद न आया। हक़ चवण वॾी ॻाल्हि आहे। बालूल चवे तो बादशाह तोखां वॾो बेवकूफ़ मूंखे नज़र न आयो। बादशाह रोई करे चवे तो बालूल वाकई तूं दाना आहीं ऐं तूं अल्लाह जो वली आहीं जो मूं जहिड़े इक़्तिदार जे कुर्सी ते वेहण वारे बादशाह खे तो हक़ चयो आहे, पर मूंखे सम्झा त मां कीअं बेवकूफ़ आहियां। हालांकि मां बादशाह आहियां, दुनिया मूंखे दाना सम्झंदी आहे, मां अक़लमंद आहियां। तॾहिं मूंखे इक़्तिदार मिलियो आहे, इक़्तिदार जी कुर्सी ते वेठो आहियां, मुल्क थो हलायां। तूं कीअं थो चवीं त मां बेवकूफ़ आहियां? हज़रत बालूल फरमायो साईं इन जे करे तूं बेवकूफ़ आहीं। तूं शिकार ते निकिरंदो आहीं, तूं शिकार ते निकिरंदो आहीं, हफ़्ते जो शिकार हूंदो आहे। एडवांस में निकिरण खां पहिरियां जिते शिकारगाह जिते हूंदी आहे, जिते शिकार करणो हूंदो आहे, उते तूं फौज खे एडवांस में मोकिलींदो आहे। उहा उते वञी करे इंतज़ाम कंदी आहे, सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वेंदा आहिनि। मता बादशाह खे को नुक़सान न रसाए। उते पानी जो इंतज़ाम कयो वेंदो आहे, उते मानी जो इंतज़ाम कयो वेंदो आहे। बाद में तव्हां घरां निकिरंदा आहियो, ये इंतज़ामात सभई फुल सिक्योरिटी जा थींदा आहिनि, खाद खुराक जा थींदा आहिनि। साईं ॿुधायो हे हफ़्ते जो सफ़र आहे, एॾा वॾा इंतज़ाम थो करे। मरण खां पोइ बाद जो जेको सफ़र आहे ॾाढो लंबो सफ़र आहे, जेको वियो आहे अॼु ते वापसि न आयो आहे। ॿुधा तो मरण खां बाद में जेको सफ़र आहे उन सफ़र जे लाइ कहिड़ी तयारी कई आहे, कहिड़ा इंतज़ामात कया। बादशाह कुर्सी ताई सजदे में किरी पियो कि तो मौला तुंहिंजो शुक्र आहे जो मुंहिंजी रयत में अहिड़ा माण्हू पैदा कया अथई जेके असांखे बि हक़ चवनि था। शुक्र अदा थो करे, बालूल जा हथ थो चुमे, तो मूंखे तो मुझी रहनुमाई कया, तो आखिरत वाले सफर जे लाइ तयारी जो मूंखे पैगाम सबक ॾिनो आहे। बराबर दुनिया जे लाइ वॾा इंतज़ामात कया अथऊं, पर मरण खां बाद में आखिरत वाले सफर जे लाइ कुझु न कयो अथऊं। लिहाज़ा माड़ी शहर जा मुसलमानो, अमीरो गरीबो नौजवानो, सभई खुदा जे वास्ते पंहिंजे गिरेबान में सोचूं असां तो दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जे लाइ सबको पांजे पांजे समझ मुताबिक इंतजामात कयो वेठो आहे। का राहत जे लाइ झूपड़ी ठाही आहे, का रोज़गार जे लाइ किराना जो दुकान खोलियो आहे, को ॿ मेह जा कोई मेह रखियो वेठो आहे, खीर थो खपाए, कोई संगे जवां नौकरी ते गुज़ारो थो करे, कोई कहिड़े नमूने सां, कोई कहिड़े नमूने सां त 50-55 साल जेका ज़िंदगी आहे उहा ख़ुशहाल गुज़री वञे। ॿुधायो मरण खां पोइ बाद जे लाइ तव्हां सां कहिड़ी तयारी कई? दुआ कयो त अल्लाह पाक तव्हां असांखे मरण खां पोइ बाद जे तयारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन जे करे प्यारे पैगंबर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, बस जगह हदीस पढ़ी तो मुझे तर्जुमो करे दुआ थो घुरां। पाण घर में वत कई सुनन दान नफ्सहु व अमिल लिमा बादल मौत। फरमाए अक्लमंद दाना इंसान हुआ जेको नफ्स जे मथा कंट्रोल करे, जेको नफ्स के अल्लाह जे रसूल जे हुक्मन जो ताबे बनाए, व अमिल लिमा बादल मौत, ऐं जिंदगी जे अंदर अमल उभे करे जेके मरण खां बाद में उनके कम अचनि। दुआ कयो अल्लाह तव्हां सां सभिनी मुसलमाननि खे पंहिंजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल सबक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जो कुझु ॻाल्हायो अल्लाह ताला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह।